अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, उम्मीद है तव्हां ख़ुशि हूंदव। असां मुश्ताक अली परदेसी तेलंग ते हिकिड़ी कहानी पेश था कयूं। ॿियूं बि कहानियूं तव्हांखे ॿुधायूं अथऊं। मुंहिंजो अमीर हमज़ो नालो आहे, मां ज़ात जो सोलंगी आहियां। भाऊ, ॻाल्हि आहे हिकिड़ो ड्रखाणो हुजे, हिकिड़ो लोहार आहे। पोइ पंहिंजे मुल्क में हो मज़दूरी कंदा रहंदा, पर पंहिंजे मुल्क में हिननि जो उपरासो न थींदो हो उन मज़दूरीअ में। पोइ पाण में हिकिड़े ॾींहुं सलाह कयनि, दादा तूं ड्रखणी, मां आहियां लोहर, ॿई कारीगर माण्हू आहियूं। असां ॿिन्ही वटि हुनुर आहे। छो न भला कंहिं ॿिए मुल्क में हलूं जिथे असांजे मज़दूरीअ जो को ज़ाद हुजे। पोइ महीनो या 2 महीना या 5 महीना उन जाइ ते असां मज़दूरी करे एतिरो कुझु कमाए अचूं जो असां पंहिंजे ॻोठ मुल्क में पंहिंजो सुठो वक़्तु गुज़ारे रहूं। साईं हिननि पाण में इहा ॾाढी सुठी सलाह कई। घर में बि बचनि ॿारनि सां सलाह करे घर में बि राशन को 5-8 महीननि जो वठी ॾेई ऐं उन्हनि खां मोकिलाए ऐं रवाना थिया इन मज़दूरीअ जे पोयूं। हकिलींदे मंज़िलूं माणींदे माणींदे साईं को अॻियां किथे को दरिया विच ते अचे थो। उहो दरिया बि ॿेड़ियूं पतण टपी ऐं वञी हुन पार पहुता। कंहिं बादशाह जी बादशाही हुजे, उन बादशाह जे बादशाहीअ में वञी पहुता। जॾहिं जो उते पहुता त हिकिड़ा परदेसी अजनबी माण्हू हुजनि, हिननि खे सुञाणे केरु कोन पियो। पोइ हिननि दिलि में ख़्यालु कयो त अदा हाणे असां बेसमरा माण्हू आहियूं, असां वटि को राशन न आहे, एतिरो पैसो न आहे जो का असां ख़रीद जॻह करे मसवाड़ ते ऐं हिन मुल्क में रहूं ऐं पुछा गुछा कयूं त हिन मज़दूरीअ जो हिते छा हिसाबु किताबु आहे, या छा आहे हिते दाद आहे हिन मज़दूरीअ जो या कोन्हे। ईअं कंदे साईं हिननि पाण में सलाहूं कंदे कंदे अचे शहर में घिड़िया। कंहिं सुठे माण्हू अची ॾाढ़ी वारे बुज़ुर्ग खां पुछनि, आबा असां ॿई कारीगर आहियूं, हिकिड़ो ड्रखण को कमु कंदो आहे, हिकिड़ो लोहार को कमु कंदो आहे। छा भला इन्हनि ॿिन्ही कारीगरनि जी तव्हांजे बादशाहीअ में का मज़दूरी सुठी आहे या न आहे? हुननि चयो, यार असांजे मुल्क में अहिड़ो को ड्रखण न आहे, अहिड़ो को लोहर न आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजो कारोबार खोले वेहंदव, ॾाढो सुठे नमूने सां तव्हांखे मज़दूरी मिलंदी ऐं तव्हां तमामु वक़्तु सुठो गुज़ारींदव ऐं पंहिंजे बचनि ॾे बि घणो कुझु कुर्त करे ऐं खणी वेंदव। हिननि चयो, ॾाढो सुठो थियो। अदा ईअं हिननि जो आहे मज़दूरीअ जी ॻाल्हि ॿुधी घुमंदे फिरंदे ॻोठ जे ॿाहिरां अचे विया। हिकिड़ो ज़मीन जो टुकड़ो ॾिठनि, हिकिड़ो प्लाट ईअं फालतू पियो। अदा हाणे प्लाट आहे, पोइ हाणे आहे कंहिंजो बि। असां हिते कुझु ॾींहंनि जे लाइ जेको आहे का मनई ठाहे वेहंदासीं ऐं पंहिंजी मज़दूरी कंदासीं। असांखे केरु कोन चवंदो दादा तव्हां छो हिते मनई ठाही आहे। हर कोई चवंदो दादा चङो थियो, भली आहियो, जी आहियो ऐं वसियण थी पई, तव्हां पंहिंजी भली रोज़ी कयो पिया। हिननि सां पकी इहा सलाह करे ऐं कंहिं झंग में घुरी पिया। किथां 5 पंजर वढे आया, 2-3 थूणियूं वढे आया। हिकिड़ी ग़रीबाणी उते झोपड़ी हिननि खणी ठाहे तयारु कयनि। पढ़ो ॾिननि उन शहर में त बाबा असां हिकु लोहार को कमु कंदो, ॿियो ड्रखाण को कमु कंदो। जंहिंखे बि को कमुकार अहिड़ो कराइणो हुजे त असां खां कराए वञे। कंहिंखे खट ठाराहिणी आहे, कंहिंखे हिंदोरो ठाराहिणो आहे, उहो ठाहींदो। लोहर वटि जहिड़ो बि पंहिंजो कमु ठाराहींदा अचे त उहो हुननि खे उहो ठाहे ॾींदो। साईं माण्हू हुननि वटि सभु सामान अचे खणी आ, को खट खयूं अचे, को साईं पींघो खयूं अचे। लोहर वटि साईं को कहिड़ो ॾाटो खयूं अचे, का कुआरी खयूं अचे, बा हीअ असांखे ठाहे ॾे, का छुरी ठाहे ॾे। साईं ॾाढो हुननि जो रोज़गारु वठि वठां चालू थी वियो ऐं तमामु वधि में वधि हिननि जो रोज़गारु हले पियो।
हाणे इहो जेका हिननि जी सॼे शहर में प्रचार हुजे वाह जो ॾखण बि आहे ऐं वाह जो पंहिंजो लोहर बि आहे। इहा प्रचार हलंदे हलंदे जेको उन शहर जो बादशाह हुजे उन बादशाह जे कन ते नी पई। सुबुह जो बादशाह सुबुह जो बादशाह वज़ीर खे मोकिलियो त बाबा इहो ॾखण ऐं इहो लोहर ॿई मूं वटि वठी आ, छो जो मूं जेको कमुकार आहे उहो ॾिसनि, उहो पहिरियों मूंखे बि कमु करे ॾियनि। अदा सुबुह जो साजुर साईं वज़ीर अचे हिन वटि निकितो। अदा सलाम अदा वालेकुम सलाम। लोहर पंहिंजो लोहार को कमु वेठो करे, ॾखण पंहिंजे ॾखण जो कमु वेठो करे। हिते हिननि ते सलाम वराया सलाम अदा वालेकुम सलाम। ॾखण पुछियसि अदा कर ख़बर कहिड़े कम सां आयो आहीं, हुकुम कर त तुंहिंजो असां कमु कयूं। केॾा हुकुम इहो आहे त हिन ॻोठ जो जेको बादशाह आहे उनजो मां वज़ीर आहियां। बादशाह मूंखे चयो आहे त इहे ॿई माण्हू ॿई कारीगर मूं वटि वठी आ। चवनि बाबा हाज़ुर असां हलूं था हिन महिल ई। हुननि औज़ार सभु कुझु सामान उते रखी ऐं उन वज़ीर सां गॾु आया। अचे बादशाह खे सलाम कयनि। बादशाह सलाम त ॾाढो सुठे नमूने सां हिननि खे विहारे चांहि नगर मानी बानियूं खाराए ऐं हिननि खे चयईं अदा हाणे ॻाल्हि इहा आहे त मूंखे जेको आहे सो हिकु महलात ठाराहिणी आहे काठ जी, सो ठाहे सघंदव? त ॾखण चयो साईं कारीगर माण्हू आहियूं, असांजो धंधो इहो आहे जेकॾहिं असांखे सभु सामान मिलंदो त असां बेशक तोखे महलात ठाहे ॾींदासीं। बादशाह चवनि बाबा काठ तव्हांखे मां जाम लाहे ॾींदुसि, उन लाइ कोका किला लोह जा उहे तव्हांखे जाम मिलंदा, कंहिं बि शइ जी कमी न हूंदी। तव्हां रुॻी हुकुम कयो त मां टपर घुरायां। चईं असां तोखे असां हाज़िरूं, भली तूं काठ घुराए। उहो जेको आहे सो मां ॾखण आहियां, हीउ लोहर आहे। जेको हे पंहिंजो लोह जो कमु हूंदो उन में हे कंदो, जेको ॾखाणकी कमु हूंदो सो मां कंदुसि। साईं बादशाह जो हुकुम थियो, काठ मौजूदु थी वियो। तमामु ज़बरदस्तु उहो काठ ताक़ निकिरी आहे, चीरजी विया, चौंक उन मज़ो ठही आहे। साईं जेको आहे सो जॻह पई हाणे उन काठ जी ठहे। साईं किथे हुनखे कोका लॻनि, किथे त हुन में वॾा गाडर टीहर बि पवनि पिया, छो जो महलात हुजे। साईं हाणे उन जॻह ते महलात ठाहींदा रहिया, सॼो शहर अचे उते गॾु थिए। साईं वाह जो इहे महलात था ठाराइनि भला अहिड़ा कारीगर। साईं ईअं कंदे कंदे कुझु ज़मानो गुज़रियो, 15 ॾींहं गुज़रिया या 20 ॾींहं गुज़रिया या महीनो गुज़रियो। अचे उहा जॻह बि तयारु थी, उन में कमरा दरवाज़ा हिंदोरा पलंग। सलाम अबा बिस्मिल्लाह। प्यालो इहो हेठों पियो सही, परियों फिरी वञे। साईं हाणे उहा महलात सॼी तयारु थी वई। वेंदे दरनि दरवाज़नि कुंजनि कुर्फनि ताईं सफ़ा तयारु थी वई। बादशाह खे ऐलान थियो त बाबा तुंहिंजी महलात सॼी काठ जी तयारु थी वई आहे। तमामु हुन में रंग रूप चित्र सभु कुझु हुन में तयारु आहे। हाणे रुॻी तव्हां वञी वेहो, वेहण जी देरि आहे। बादशाह आयो, बादशाह ॾिसी उहा महलात ऐं ॾाढो बादशाह ख़ुशि थियो। बादशाह चयो अहिड़ी महलात भला काठ जी ठाही अथनि, वॾो हिननि खे कुझु इनाम ॾिनई। बादशाह पंहिंजा ॿचा उन काठ जे महलात में रहाया। साईं हाणे उन काठ जे महलात में ॿचा रहिया पिया आहिनि। हलंदे हलंदे बादशाह जे घरवारीअ खे हिकिड़ी मुंडली हुजे चीच में पातल, पोइ कॾहिं पाईंदी कॾहिं लाहे रखंदी। साईं कुदरत मुंहिंजे मालिक जी हिकिड़े ॾींहुं अहिड़ो ज़मानो थियो जो उहा मुंडली लाहे कंहिं वॾी टेबल हुजे उन टेबल ते पेतियुनि जे भरिसां रखियईं ऐं पंहिंजे कमकार में उहा मायूं वतन पियूं हलंदियूं। केॾी महिल उन काठ जे दरीअ जी दरी खुलियल हुजे,
हिकिड़ो जो उतां पखी आयो झाड़ो ॾिनई तो अचण सां अचे ऐं उन मुंडीअ में खणी चक हईं, मुंडी खणी ऐं उहो पखी जेको हुजे, पखी साईं कहिड़ो हुजे, हिकिड़ो तोतो हुजे, उन तोते छा कयो आहे, मुंडी चक में विझी दरीअ मां निकितो, उॾाणूं हलियो। घणेई हिननि ही हू कयो पर साईं हाणे पखी त वियो निकिरी न दरीअ मां, हाणे वठु कीअं जे साईं। उहा मुंडी अहिड़ी जो राति जो उन मालात में पई हूंदी त सॼी मालात जेका हूंदी रोशनी हूंदी। ऐलान थियो, बादशाह पहुची वियो, बादशाह सां हक़ीक़त कयो, राणी हक़ीक़त कई त मुंडी ईअं पई, हिकिड़ो तोतो उन दरीअ मंझां उॾड़ी नथो अचे, उहो तोतो चक हयूं मुंडीअ खयूं इन दरीअ मां निकिरी वियो। बादशाह चयो वञ भणा जा पुट, पंहिंजी घरवारीअ ते नाराज़ बि ॾाढो थियो त तोखे जॾहिं आङुर में पई हूंदी मुंडी तो लाहे छो रखी, जे लाहे रखी त कंहिं पेतीअ में रखी आहे क़ाबू करे। हलो साईं हाणे मुंडी खजी, हाणे वारो वठु वारो थी वई, अदा हाणे घुरायो हिन ड्रखण ऐं लोहर खे, छो जो मां लात बि ठाही इन्हनि ऐं पुछा बि इन्हनि हूअं कयूं, मन को इन्हनि वटि अहिड़ो इल्मु अकुलु हुजे जो या मुंहिंजी मुंडी मोटाइनि। साईं पहुची विया ड्रखण ऐं लोहर ते हाज़ुर थिया बादशाह वटि। बादशाह खे चइनि साईं हुकुम कयो, छा ॻाल्हि आहे? चइरा हुकुम इहो आहे जो इहो तव्हां जेको आहे सो अहिड़ी मालात असांखे ठाहे ॾिनी, को दरीअ ते अलाए कीअं माना हवा का लॻी, अलाए छा जो दरी खुली वई, आयो हिकिड़ो तोतो हुजे पखी, उहो उॾड़ी अचे मुंहिंजे हिन मालात में लथो, जेका मुंहिंजी मुंडी खणी वियो आहे। पर मुंडी नाले में मुंडी आहे पर वॾी मुंहिंजी क़ीमती आहे, छो जो राति जो मालात में पई हूंदी आहे त उहा ॿरंदी आहे, मुंहिंजे मालात में रोशनी लॻी पई हूंदी आहे। हिननि दिलि में ख़्यालु कयोसीं हाणे मुंडी तुंहिंजो तोतो खणी वियो त हाणे जेको आहे सो उहो तोतो अलाए किथां जो अलाए केॾे वियो, असां किथे उनखे ॻोल्हियूं। बादशाह हिननि खे चयो न बाबा इहा मुंडी जेका आहे तव्हांखे मोटाइणी आहे। हाणे साईं हे अजनबी पराए मुल्क में बादशाह जे अॻियां मजबूर थी पिया। हाणे पाण में हिननि सलाह कई, अदा इहा मुंडी कहिड़े हिसाब सां मोटाईंदासीं। हिते हिननि राति जा 4 पर बादशाह खां मोहनत घुरी त साईं सुबुह जो असां तोखे इहा वरंदी ॾींदासीं। सुबुह थियो, वरी बादशाह हिननि खे घुरायो, अबा छा तव्हां सोचियो, किथे ॻाल्हि बीहारियव ऐं वारो कयो मुंहिंजी मुंडी मोटायो, देरि न कयो। हिननि पाण में सलाह कई, अदा सुबुह थींदो त बादशाह खे चवंदासीं त साईं असांखे 2 बोरियूं ॾे जोर जूं, 2 बोरियूं ॾे बाजरीअ जूं, पोइ हिन प्लाट ते असां अन्न रोज़ु छटींदासीं, पोइ पखी पखियुनि जो खाज, जॾहिं उहे पखी क़िस्म क़िस्म जा अचे हिन जाइ ते चुगंदा त इनशा अल्लाह उहो तोतो बि हिकिड़े ॾींहुं अचे वेंदो मैदान ते। हाणे साईं बादशाह अॻियां देरि ई कान थी, 2 बोरियूं हिननि खे जोर जूं मिलियूं, 2 बोरियूं हिननि खे बाजरीअ जी मिलियूं। सुठो प्लाट ॾिसी उनखे ॾाढा फरिया ॿुहारा ॾेई ऐं हे छा कयो 2-2 किलो उन प्लाट ते अन्न छटे छॾियो। जेके बि वेझे छक जा पखी हुया सभु अचे लहनि, अन्न खायूं, ॾाढा ड्रो कयूं, वरी उॾाणा हलिया वञनि जंगल में, वरी सुबुह ते अचनि वरी अन्न खाइनि। पखी पखियुनि जो खाज अॻे वक़्त में साईं हर को ॻाल्हाईंदो हो, हुन पखी हुन सां ॻाल्हि कई, हुन सां ॻाल्हि कई, त बादशाह जे बादशाहीअ में रोज़ु अन्न जी ख़ैरात थी थिए, जेको असां पखियुनि जे लाइ ऐं असां पखी रोज़ु असां उते पंहिंजो पेट तातींदा आहियूं। साईं इहा ॻाल्हि वाखाण तमामु परे वञी पई, इहा ॻाल्हि कंदे कंदे वञी उन तोते जे कन ते पई, पखी पखियुनि जो खाज। साईं उन तोते दिलि में ख़्यालु कयो, छो न मां बि हिकिड़े ॾींहुं पखियुनि सां गॾिजी उॾड़ी ऐं इहो अन्न वञी चुगी अचां। साईं उहो पखी जेको आहे तोतो त उतां उॾड़ियो, उॾड़ी जॾहिं उन जाइ ते आयो त ॾिठनि हिननि ॾिठो त हाओ बेली अॼु हिकिड़ो तोतो तमामु ख़ूबसूरत लथो आहे पखियुनि में ऐं चुगे पथो। हाणे वारो कयो इनखे ॼार फासाए इनखे वठूं आहे। यकदमि साईं हिननि ॼार फासायो, कुझु ॿिया बि पखी फाथा पर तोतो बि फासी पियो।
यकदमि खणी तोते खे वरितुनि। तोते खे वठी पंहिंजी जाइ में वञी ऐं तोते खां पुछणु लॻा। तोते चवनि अदा मम्मी कहिड़ो मक़सदु अथव तव्हां मूंखे वरितो आहे? हीअ अन्न त ॿुधी ख़ैरात आहे, हाणे ख़ैरात मां खाइणु आयुसि, तव्हां मूंखे खणी ॿधो आहे। चवनि हा अदा तोखे ॿधो ईअं अथऊं जो तूं जो असांखे ॾसु पियो आहे हिन बादशाह जी बादशाहीअ मूं मालात मूं हिकु मुंडी खॼी वई आहे, सो पोइ जे तूं ई त बि वाह जे न त को तोतो हितां मुंडी खणी वियो आहे, उहा मुंडी असांखे वापसि करे तोखे ॾियणी आहे। हिन दिलि में ख़्यालु कयो हल भणा जा पुट मुंडी त वाक़ई मूं खणी वञी मूं हिकिड़ी परीअ खे मुंडी ॾिनी आहे। हाणे तोते हिननि खे हवालु ॾिनो अला हाणे ख़बरूं चारूं ख़ैर जूं बराबरि इन ॾोह जो ॾोही मां आहियां, मुंडी मां हितां खणी वियो हुअसि। हाणे हिकु परी आहे हुस्ना परी जंहिंजो नालो आहे, उहा रहंदी आहे जबलनि जे विच में। हाणे उते हिकिड़ो करंट जबल आहे जेको माण्हू उन जाइ ते वेंदो त उनखे बिजली वारो करंट लॻंदो उहो मरी वेंदो। ॿियो आहे चकमक जबल, उन्हनि ॿिन्हिनि जे विच में उहा हुस्ना परी उते रहंदी आहे। हाणे मुंडी ॾिनी आहे मूं उनखे, हाणे मां उन खां मुंडी कीअं घुरां जा मूंखे वापसि ॾींदी बि कान। भली तव्हां मूंखे मारे छॾियो त तव्हांजी मर्ज़ी आहे, बाक़ी हा हिकिड़ो ॾस पंधु मां तव्हांखे ॾियां थो, जे उन तरीक़े सां तव्हां मुंडी खणो त खणी सघो था, बाक़ी मूंखे कान मिलंदी। छो जो मूं मुंडी उन परीअ खे ॾिनी आहे, जो उनखे मां वापसि घुरंदुसि त हूअ मूंखां पुछंदी तोखे जो मां मुंडी वापसि ॾियां त तूं जा वापसि कंदे या कंहिं तोखां घुरी आहे तूं कंहिंखे ॾींदे, उनजे लाइ मूंखे बाबा उहा परी उहा मुंडी ॾींदी ई कान। हाओ जे हाओ भला असांखे को अहिड़ो ॾस पंधु ॾे त असां उन मंज़िल ते कीअं पहुचूं, इहो करंट जबल असां कीअं टपूं, या असां चकमक जबल कीअं टपूं, जेके ॿई चईंदो हिकिड़ो चकमक जबल आहे ॿियो करंट जबल आहे। हाणे इन्हनि जायुनि ते असांजे पहुचण खां वस खां ॻाल्हि घणी आहे। चई हा मां तव्हांखे ॾस ॾियां थो त हाणे इन चकमक जबल जेको आहे ऐं करंट जबल इहे आहिनि समुंड जे कंधीअ ते। पोइ तव्हां छा कयो जो समुंड जे कंधीअ ते अचे सरियां छटियो, पोइ सरियां छटींदो, उहा सरियां वॾी थींदी, जॾहिं फुलार कंदी त पोइ उन जाइ ते मां उन फुलार ते तव्हांखे ईंदुसि, बाक़ी ॾस पंधु अॻिते तव्हांखे पोइ ॾींदुसि। चइबा इहो बि तोसां वाइदो जे वाइदो, अॻे साईं वाइदे ते ॻाल्हियूं हलंदियूं ऐं वाइदो थियो त उहा ॻाल्हि पकी थी वई। साईं ॿिए ॾींहं ते बादशाह खां हिननि लोहर ऐं ॾखण मोकिलाए ऐं चयो साईं असांखे कुझु ॾींहं लॻंदा, उन्हनि ॾींहंनि खां पोइ तोखे मुंडी वापसि खणी अची ॾींदासीं। साईं हिननि सरियां जा 5 किलो जा 8 किलो पुठीअ पाॾऊं ॿधी ऐं खणी आ कई हकिले हकिले वञी उन चकमक जबल जे ऐं करंट जबल जे किनारे सां वञी ऐं समुंड ते सरियां छटी। साईं सरियां छटियुनि, सरियां अॼु नंढी सुभाणे वॾी जांत अचे उन सरियां फुलार कयो, अचे जो साईं फुलार उन सरियां कयो त उहो तोतो उन फुलार ते लही आयो। तोते ॾिठो त हा ॿेली सरियां छटिजी वई आहे, फुलार बि थी वियो आहे, हाणे इहे दोस्त मुंहिंजा इन जाइ ते आया आहिनि जन सरियां छटी आहे, हाणे जेको आहे सो मां हिननि सां मिलां। अचे तोते सलाम कयनि, अदा ॼो हवालु चई रातो असांखे ॾस ॾिनो, असां हेॾी वॾी महिनत कई आहे, सरियां हाणे फुलार कयूं बीठी आहे, हाणे असांखे तूं को अॻिते ॾस पंधु ॾे। चइदा हाणे हीउ जेको आहे सो सरियां ॼाण अन्न ते वरी, जहिड़े वक़्तु अन्न ते सरियां वरंदी पोइ लहंदी माकड़, एॾी माकड़ लहंदी जंहिंजो को अंदाज़ न आहे। पोइ इहो जेको आहे फलाणे हंधि तव्हां वञो, हिकिड़ो मलाह वेठो आहे, उन खां सन्हड़ो ॼार वठी अचो, पोइ इहा माकड़ सॼे ॼार में तव्हां बंदि कजो। साईं वाक़ई हे ॼार वठी उन मलाह खां उन्हनि रखी छॾियो, सरियां बि अन्न ते जेॾीमहिल वरी अचे थी जबल मूं माकड़ लही अन्न ते
माकड़ जो लथी हिननि हे ॿ ॼणा हुजनि हिमत करे वठी ॼार उन सरिया जे मथां विछाए काबू किला हणी ॿधी थियनि। जेका माकड़ हुजे सभु उन ॼार में सुक लॻी पई आहे। हाणे तोता हाणी छा थींदो कि हाणी जेको आहे हिते हिकिड़ो वॾो ज़बरदस्त मणसा नांग आहे, कारीगर वासी नांग आहे, उहो ईंदो माकड़ खाइणु। पोइ उन नांग खे तव्हां ऐलाद विझिजो त भाउ पंहिंजे मुर्शिद जो कसम अथई असांजो तो में हिकिड़ो कमु आहे, जेकॾहिं तूं उहो कमु करीं असांजो त असां तोखे दरवाज़ो खोले ॾियो त तूं माकड़ खा। पोइ पंहिंजे खाइण जे लालच ते नांग तव्हां सां ॻाल्हाईंदो, वाइदो कंदो, पोइ उन खां वाइदो वठी पोइ उन खे तव्हां चइजो त जेका हुस्ना परी रहंदी आहे चकमक जबल ऐं कंड जे विच ते, उन वटि असांजे बादशाह जी मुंडी आहे, महिरबानी करे तूं नांग आहीं, कहिड़े बि हिसाब सां असांखे उहा मुंडी खणी आणे ॾे। पोइ उहो नांग तव्हांखे मुंडी खणी अचे ॾेई सघे थो, बाक़ी ॿिए माण्हूअ जे वञण जी या कंहिं बि माना जिन परीअ जे वञण जी ताक़त कंहिंखे न थींदी। बाक़ी उहो नांग आहे, उहो नांग जो कमु आहे जबलनि मंझि हलियो वेंदो, किथां किथां हलियो वेंदो। हाओ चए हाओ। साईं हिननि माकड़ खणी फासाई, हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो, उन माकड़ जे फटकण ते ऐं इहो जेको आहे सो वासी नांग हुजे ज़बरदस्त कारीगर उहो अचे ॿाहिरों फिरियो, किथां हुनखे अहिड़ी विथी न लॻे जो हुन ॼार मूं टपी ऐं वञी माकड़ खाए। ॾाढो इंतज़ारु कयईं, केॾीमहिल हे अचे ॿई ॼणा मथां बीठुसि। अरे नांग यार ॻाल्हि ॿुध, असां तोसां दोस्ती रखी आहे ऐं जेकॾहिं तूं असांजी दोस्ती क़बूलु करीं त असां तोखे ॻिथो खोले ॾियूं, तूं भली पंहिंजो पेट भरे खा। नांग चवंदा दा जेकॾहिं मूंखे खाराईंदो त निमक खाइबो आहे त उहो मल्हाइबो आहे, पोइ मां तव्हांजो जेको मम्मी को कमकार हूंदो त मां हाज़ुरु आहियां। अदा हिननि थोरी दरी खणी नांग 5-8 दाणा खाधा, ॾाढो नांग खे ड्रौ थी वियो। नांग निकिरी वरी अचे ॿाहिरि हिन सां कचहरीअ में वेठो। अदा हाणे तव्हां हाल अहवाल ॾियो। चयो असांजा हवाल ख़ैरु, फलाणे बादशाहीअ मूं हिकु मुंडी खजी वई हुई महलात मूं, सो सभु कुझु जेको कयो आहे असां इन मुंडीअ जे मोटाइण लाइ कयो आहे। ऐं हिन जाइ ते असां जेका इहा सरियां छटी आहे सा बि तुंहिंजे सिर जे करे इहा महिनत कई आहे, तुंहिंजो ॾसु पियो आहे त इन हुस्ना परीअ वटूं इहो नांग वासी तव्हांखे मुंडी खणी ॾेई सघे थो, बाक़ी ॿियो केरु न ॾेई सघां। असां ते महिरबानी कर, इहो थोरो कर, मुंडी खणी असांखे अचे ॾे। पोइ इहा माकड़ वाड़ी पई अथई लखनि जे तइदाद तमिया, पियो सॼी उमिरि खा। नांग चवंदा तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे, इनशा अल्लाह मां वञा थो, पोइ ॾींहुं हिकिड़ो अधु लॻो या 2 ॾींहं लॻा, कंहिं बि तरीक़े सां मां उन हुस्ना परीअ जे अंदरि कमरे में घिरी वेंदुसि। पोइ इन मुंडी जी मां जांच रखंदुसि। चओ था त राति जो ॿरंदी आहे, कि हा बाबा राति जो रोशनी कंदी आहे, कि पोइ रोशनी कंदी ॾींहं जो ॾिसण में न ईंदी त राति जो त ॾिसण में ईंदी। चवनि हा। नांग बिस्मिल्लाह करे पंध खे छिकियो, हकले उहो चकमक जबल टपी ऐं जंहिंमहिल लही वियो त वञी ॾिसे बराबरि हिकिड़ी महलात आहे विच जबलनि ॿिन्ही जे विच ते। अदा नांग हुनजे वञण में देरि कान थी, काॾों बि सिरकी वञी टपी ऐं उन महलात में हुस्ना परीअ जे अंदरि वञी वेही रहियो। ख़ैरु ॾींहं जो हिन वॾी कोशिशि नांग कई उन मुंडीअ खणण जी, पर खणी न सघियो। राति थी त उहा जॻह सॼीअ में रोशनी थी वई ऐं उहा मुंडी टेबल ते पई आहे, उहा ॿरे पई। केॾी महिल हुस्ना परी निंड पइजी वई, नांग खे वारो लॻो, नांग उहा मुंडी वात में विझी ऐं खंडो आ करई। नांग साईं ॿिए ॾींहं ते ठका अचे कई उन्हनि हमराहनि वटि, ड्रखण ऐं लोहर वटि। सलाम वालेकुम सलाम। अवा ॾे हवाल, चइबा हीअ मुंडी नांग जो हीअं ओगा छो त मुंडीअ जे फ़ौक़ो कयो।
चवनि वारे वाह जवान पुटु सॼी उमिरि असां ते थोरो करे छॾियई ऐं हाणे हीअ जेका बि माकड़ फाथल आहे हिन ॼार में अवा इहा असां तोखे ॾेयूं था वञूं पोइ खा सॼी उमिरि। नाग चवनि दाता हाजी बि मूं ते वॾी महिरबानी पर मूं बि तव्हांजो कमु कयो ऐं मुंडी हिननि खे मिली जवाननि जे पुट खे ऐं हिननि खणी आ कई पहुचे हिकिड़े हिकिड़े बादशाहीअ में अचे पहुता राति ते रहिया पंहिंजे उन मनईअ में सुबुह जो सिधो बादशाह वटि। साईं मुंहिंजा बादशाह खे सुबुह जो वञी सलाम कयनि। बादशाह हिननि जी ॾाढी इज़त कई अवा हिननि सां ख़ुशि ख़िराबत करे हिननि खे चांहियूं ॿाहियूं पियारे हिन खां हवाल पुछियईं अवा कयो ख़बर कामयाबु थी आहियो या मोटी आहियो। हिननि साईं मुंडी खणी ऐं खणी टेबल ते रखी चइनि साईं हीअ तुंहिंजी मुंडी हाणे लाइ पंहिंजी क़ाबू कजां ईअं न त पोइ सॼी उमिरि असां बि हिते कोन हूंदासीं। अवा अहिड़े हिसाब सां मुंडी खणी बादशाह वञी पंहिंजे घर में ॾिनी पंहिंजी राणीअ खे चईं उहा मुंडी रखियनि त राति जो सॼी महलात रोशनी थी वई। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त यार हिननि खे हाणे एॾो वॾो इनाम ॾियणु खपे। त बादशाह छा कयो पंहिंजे वज़ीर खां सलाह कयईं त वज़ीर हिननि खे हेॾो वॾो इनाम ॾियणु खपे छा ॾियूं हिननि खे। चइसि हिननि खे ईअं कर जो अधु राज जो ॾे अधु भाग जो ॾे ऐं वॾवर धीउ जो संग बि ॾीन जेको हिननि हेॾो वॾो कमु कयो आहे। त बादशाह हिन खे घुरायो चइनि बाबा ॻाल्हि ॿुधो मूंखे वॾवर धीउ आहे वेठल मुंहिंजी हाणे तव्हां आमादा कयो त मां तव्हां सां रिश्तो थो कयां उहा छोकिरी मां तव्हांखे ॾियां थो तव्हां हुन सां शादी कयो। हिते ताईं ॾखण चए लोहर खे अला तूं शादी कर लोहर चएसि न दादा तूं शादी कर तो कई शादी त बि मुंहिंजे लाइ गंज थी वेंदो छो जो बादशाह जो तूं न्याणो थी पवने तूं मूंखे छॾींदे त कोन अड़ उज में। चइनि न चौके खंडासीं उन ॾखण सां शादी कराइनिसि। ॾखण जी साईं राज में शादी थी बादशाह जे धीउ सां ॾाढो ख़ुशि थिया ॾाढो टड़ लॻा विया आहिनि बाज़ारि में हाणे पंहिंजा कम ई कोन कनि सॼो ॾींहुं टोपनि निड़नि ते मुड़ुस घुमंदा वठनि। हाणे उते रही ॿ टे ॾींहं ऐं बादशाह खां इजाज़त घुरनि साईं हाणे असांखे इजाज़त ॾे असां पोइ हिते मोटंदासीं ऐं पंहिंजे ॾेह मुल्क में बि वेंदासीं। बादशाह चयो बाबा तव्हांखे इजाज़त आहे पर हाणे अधु राज जो तव्हांखे ॾियां अधु भाग जो अधु साईं हिननि खे राज जो बि ॾिनई अधु भाग ख़ैर सां अचे पंहिंजे मुल्क में निकिता पंहिंजनि कखान घणनि मूं साईं बंगला ठाराए छॾियनि उन्हनि जा ॿचा उहे बि ख़ुशि थिया साईं ॾाढो वक़्तु सुठो उन्हनि जो गुज़रियो।